दोस्तों कंहिं दोस्त खे यादि अचे थी तकरार ड्रामे जी हाँ दोस्तों, तकरार ड्रामो पंहिंजे वक़्त जो हिकु शाहकार सोप सीरियल हुयो जेको पंहिंजे वक़्त जे हिसाब सां बहितरीनु हलियो, ॾाढो ज़बरदस्तु हलियो। हिन टाइम दोस्तों एंड थी वियो, तव्हांखे बि यादि ईंदो हूंदो, असांखे बि यादि ईंदो आहे त तकरार ड्रामे में मूसा जा डायलॉग ऐं वरी ओॾो भावल जा डायलॉग, ओॾो वरी सिजावल ख़ान जा पंहिंजा डायलॉग ऐं नवाब ख़ान जूं शरारतूं ऐं शेर अली आख़िर ताईं कुझु न करे सघियो ऐं शेर अली जा ख़ाली हवाल ऐं बहितरीनु वक़्त जो शाहकार ड्रामो तकरार हुयो। कॉमेडी भी बेहतरीन हुई, लाला जी चालाकियूं, लाला नवाब ख़ान जे चुंगल में कीअं पातो वक़्त जे हिसाब सां ऐं 2023 ऐं 24 में ही हिकु बहितरीनु सोप सीरियल हलियो। मूंखे इहो पक आहे तव्हांखे तकरार ड्रामो यादि ईंदो हूंदो। जी हाँ दोस्तों, जॾहिं असांखे यादि अची रहियो आहे हिन टाइम ॿियो को ड्रामो न आहे त तकरार ड्रामो सुठो ड्रामो हुयो, बहितरीनु सोप सीरियल हुयो। तॾहिं मूं ही हिकिड़ी नंढी वीडियो तयारु कई त तव्हां दोस्त कमेंट करे ॿुधायो त तव्हांखे केॾो तकरार ड्रामो ऐं कंहिंजी अदाकारी यादि अचे थी। हाल वाल ॾिजो, लाइक कजो, सब्सक्राइब कजो। अल्लाह हाफ़िज़।